सॼी सिंध जा हिंगोर जा शहरी बि सख़्तु परेशान थी विया आहिनि ऐं पेट्रोल महांगो थियण सां गॾु आम आदमी जूं शयूं बि महांगियूं थींदियूं। असीं मौजूदु आहियूं हिन पेट्रोल पंप ते, जिते फ़क़ति हथरादू पेट्रोल पंप ते हथरादू रेट 183 रुपया मुक़ररु कयो वियो आहे। जॾहिं ॿियनि शहरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहो वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। 179 रुपया रेट अथसि, 182 रुपया रेट ॾियनि था। असां ग़रीब माण्हू वञूं काॾे? असां गाॾियूं खपायूं भायूं ॾियूं, गाॾियुनि खे काॾे वञूं? ग़रीब माण्हू असां आवाम मरी वई बुख ते, सौदा चढ़ी आहे। जेकी 5 रुपया शइ मिलंदी उहा 100 रुपया थी मिले। हे तेल आहे 3 रुपया ज़ुल्म आहे। छा आहे पेट्रोल था ॾियनि महांगो 3 रुपया लीटर ते, हे 50 रुपए तेल आहे साईं। तेल बि ॾिसो कहिड़े कलर जो आहे। पेट्रोल 179 रुपया हुकूमत कयो आहे, हिते 183 रुपया हलाए थो वञे। सो बि कहिड़े कम जो न आहे, ईरानी तेल आहे ऐं रंग बि मटियल आहे। तेल कहिड़े क़िस्म जो असांजे हुकूमत असां सां ज़ुल्म कयो आहे। असां ग़रीब काॾे वञूं? गाॾियूं खपाइण ते आया आहियूं। असां ग़रीबनि सां ज़ुल्म आहे, ज़्यादती आहे। असांखे नामंज़ूर आहे। पेट्रोल असांखे मतिलबु सस्तो खपे। टैक्सी कान हलाईंदो, काॾे वेंदो, घर कीअं हलंदो? गरीब तेल बहुत महांगो आहे असां ग़रीबनि खे। चे माण्हू छो न थींदियूं? हर शइ थींदियूं। ग़रीब माण्हू काॾो कमु कंदो, काॾो खाईंदो, काॾो कमाईंदो? घरनि जा किराया मसवारी ग़रीब माण्हू काॾो ॾींदो? महांगाई जे मथां महांगाई आहे। पेट्रोल जेको आहे सो हर महीने हर 15 ॾींहं पेट्रोल महांगो थो थिए। इन जे लाइ असां टैक्सी ड्राइवर या मज़दूर जेके बि आहियूं, मोटरसाइकिल टैक्सियुनि वारा, असां तमामु घणो परेशान आहियूं। हे जेका महांगाई मार्च कढी वई, चवनि था असां लॉन्ग मार्च था कयूं महांगाई जे ख़िलाफ़ु। इहा महांगाई जे ख़िलाफ़ु न हुई, इहा जेको आहे सो अञा महांगाई वधाइण जे ख़िलाफ़ु मार्च हुई त अञा महांगाई वधायो। त हाणे असां ग़रीब मां वञूं काॾे? किरायनि जूं जायूं किराया भरियूं या जेको आहे सो पंहिंजे घर खे हलायूं या भाॼी भूती वठी ॾियूं या मसइला मसाइल जेको आहे सो केतिरो ई हिन में आहे। जेको आहे सो असां हिन हुकूमत मां कॾहिं बि ख़ुशि न आहियूं ऐं असांजो मुतालबो इहो ई आहे त हीअ इम्पोर्टेंट हुकूमत हटाई वञे ऐं नई चूंडुनि जो ऐलान कयो वञे ऐं सस्ताइप कई वञे। 100 रुपया बोझ विझंदासीं, 100 रुपया पेट्रोल वधाईंदासीं न त बि चुपड़ी चाप करे माकोड़नि वांगुरु पुछंदा ई कोन। पर इहा हिननि जी ग़लतफ़हमी आहे। अॼु जेकॾहिं 30 रुपया वधो आहे त असां रोड बि बंदि करे सघूं था, रोडनि जा रस्ता बि बंदि करे सघूं था। असां पंहिंजे हक़नि जे लाइ, पंहिंजे बचनि जे लाइ, पंहिंजे बचड़नि जी रोज़ी कयूं त कीअं कयूं? कैमरामैन हसन गॾु शमीज़ राजपर, धरती टीवी, हिंगोर जा।